नाज़रीन, ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। लाहौर पिंडी खां ख़बर ॾिनल पाक फ़ौज जे तर्जुमान मेजर जनरल आसिफ गफूर बाजवा वज़ीर आज़म इमरान ख़ान जे गॾियल क़ौमुनि में तारीख़ी ख़िताब ते भारत खे बरनाल ॾियण जी आछ करे छॾी। मेजर जनरल आसिफ गफूर पंहिंजे ज़ाती ट्वीट अकाउंट ते ट्वीट कंदे चयो त पंहिंजे ख़्याल में अव्हां खे हिन वक़्तु बरनाल जी ज़रूरत आहे ऐं उमेद आहे त अव्हां वटि हूंदो ऐं जेकॾहिं अव्हां वटि बरनाल न आहे त मां मोकिले थो छॾियां। DGISPR जो ट्वीट ट्विटर ते टॉप 10 में अची वियो ऐं माण्हुनि DGISPR जे हक़ में ॻाल्हाईंदे दुश्मननि खे बरनाल लॻाइण जो मशवरो ॾियणु शुरू थी विया आहिनि। वाज़े रहे त गुज़िरियल ॾींहुं वज़ीर आज़म इमरान ख़ान सलामती काउंसिल में 50 मिंटनि ताईं चइनि मेजर इशूज़ ते ॻाल्हियूं कयूं हुयूं, जंहिं में कश्मीर ऐं इस्लाम पहिरियों नंबर ते हुआ। काफ़ी वक़्त खां पोइ मुस्लिम दुनिया खे को अहिड़ो लीडर नसीब थियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो Awami News HD।